करते अल्लामा मौलाना अलहाज मोहम्मद आलम जत नईमी साहब जन इसके महफिल जे रंग के ॾिसी रहा हा काफ़ी देर खां थकावट सां जन के थी हूंदी इन जे लाइ माज़रत पर इश्क वारी रंग आहे न इन में इहो हलंदो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन वअला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहन्नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अनज़लना इलैकुम नूरम मुबीना। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। मारू मिट मली रजा सबई मो सरदार हशर वेल हिसाब में जॾे मुहिब थींदा महदार। उतलो यन वारा लख हज़ार पर मारो मजन हिकड़ो। अरब शरीफ तुम्हें सदके जावां जिथे सोहने तलियां लायां पलकां नाल बुहारी देवां करा खाक दिया सुरम सुलाया। कदम कदम ते मैं सजदे देवा जिथे बकरियां यार चराया। आज़म रो रो दुहाई देवा जिथे अरबी देरा लाय। हमदई सलात खां बाद काबिल तकरीम मीर महफिल पीर तरीक़त रहबरे शरीयत हजरत किबला साईं सैयदी अलहाज साईं फ़कीर शहाबुद्दीन लोढ़ाई फ़कीर दामत बरकातुल आली स्टेज ते वेठल किबला साईं मियां मीर मोहम्मद लोढ़ाई रहमतुल्लाह अलैह जी औलाद पाक संदन मुर्शिदन जा बई नीगर
जमीए मशाइख ज़ाम व उलमाए किराम मुझा प्यारा मुसलमान भाईरो अजीजो दोस्तो भाईरो हर साल जिया इन साल बि अल्लाह जे कामिल वली हजरत क़िबला साईं सैयदी व मुर्शदी साईं फकीर मीर मोहम्मद लोढ़ाई फकीर रहमतुल्लाह अलैह जो सालियानो उर्स मुबारक जारी है सारिया दुआगी आयूं अल्लाह पाक इन दरबार खे क़यामत ताईं आबाद ऐं शाद रखे सदर फ्यूज़ व बरकात खे क़यामत ताईं जारी सारी रखे असां तव्हां जेको बि फुकरा लॾो आयूं हिते आया आयूं दुआ पिनण अल्लाह साईं असांजी हाज़िरी संदन दरबार में कबूल है मंजूर मदीने जे साईं फरमायो ज़य्यनु मजालिसकुम बिस्सला मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो तो उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सिंगारे वेझो अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सिंगार बणिजी पवे चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह या अय्युहन नास ऐ इंसानो कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अनज़लना इलैकुम नूरम मुबीना अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो दुनिया वारो इंसानो बेशक आयो तव्हां वटि तव्हांजे रब खां बुरहान ऐं असां तव्हांजे तरफ़ नाज़िल कयो रोशन किताब हिन आयत करीमा में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब खे बुरहान सॼो आहे बुरहान जूं अरबी ज़बान में ॿ मानाऊं आहिनि बुरहान जी माना आहे दलील बुरहान जी माना आहे मौजज़ो जेकॾहिं दलील माना कंदासीं त पोइ मुंहिंजा प्यारा उन जो तफ़सील ही निकिरंदो अल्लाह साईं जो फरमाए तव्हां मां रब करीम खे कोन ॾिठो आहे तव्हां मुंहिंजी असुल ताक़त कान ॾिठी आहे तव्हां मुंहिंजो इल्मु कोन ॾिठो आहे तव्हां मुंहिंजो हुस्न जमाल कोन ॾिठो आहे मां तव्हांजे तरफ़ पंहिंजे हबीब खे पंहिंजे हुअण जी दलील बनाए मोकिलियो आहे जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो हुस्न ॾिसणो आहे त मुंहिंजे मोकिलियल महबूब खे ॾिसी पोइ अंदाज़ो लॻायो त जंहिंजो महबूब एॾो सुहिणो आहे उन जो ख़ालिक रब केॾो सुहिणो हूंदो सुभान अल्लाह वाह वाह महबूब केॾो सुहिणो सो भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह साईं मियां मीर मोहम्मद जा समझो के मुर्शिद साईं वॾा पंध कया भिटाई साहब साईं तो फरमाया त जे मुंहिंजे नाने खे ॾिठो उन जो हाल छा हो फरमाए थो रोए पई ज़ार छोड़े वार पुनल कारण पहाड़ में हाय रोए पई ज़ारो ज़ार छोड़े वार
पुनल कारण पहाड़ में है रोए पैजारो छोड़े पुनल कारण पहाड़ में अल्लाह पुनल कारण पहाड़ में ओ छोरो जाम जबल जामियो मथा मेघ मलार छोड़े वार पुनल कारण पहाड़ में अल्लाह पुनल कारण पहाड़ में मुझे घुमन बपोर में मियाँ मूले सूरदार छोड़े वार पुनल कारण पहाड़ में अल्लाह पुनल कारण पहाड़ में शाह लतीफ जे मियाँ भिट जो घोट लतीफ जे मियाँ है सुटर रख जसतार छोड़े वार पुनल कारण पहाड़ में रोए पई ज़ारो छोड़े वार पुनल कारण पहाड़ में प्यारा मुसलमान भाईरो अल्लाह ताला जी जान दा बरकत फरमायो दुनिया वारो के मुझो हुस्न ॾिसणो आ मुझे हबीब जो हुस्न ॾिसी अंदाज़ो लगायो के मां रब जो इल्म ॾिसणो आ अर्रहमान अल्लमल कुरान मां पंहिंजे हबीब के पढ़ाए मोकिलियो आ मुझे महबूब जो इल्म ॾिसी अंदाज़ो लगाए जो जो शागिर्द एडो कमाल वारो आ त उस्ताद जो कमाल छा हूंदो अहिड़े नमूने सां मुझे हबीब जी हर हर अदा ॾिसी वो तव्हां अंदाज़ो लगाए जो त मां रब करीम जो कमाल छा आहे पोइ मुझे हबीब जा मौजज़ा ॾिसी अंदाज़ो लगाए जो जंहिंजे रसूल जे मौजज़नि जो यो कमाल आ त रब जे कुदरतुन जो कमाल छा हूंदो वरी अल्लाह पाक दुनिया में पंहिंजा वली मोकिले मुझा प्यारा दोस्तों उन्हनि खे करामतूं अता फरमाए दुनिया में मोकिलियो वञी दुनिया वारनि खे अवां करामतूं ॾेखारियो मुझो हबीब दुनिया छॾे अचे अवां इहो सिलसिलो हलाए जो जन मुझे महबूब के न ॾिठो आ अवां जूं करामतूं ॾिसी उहे अंदाज़ो लगाईंदा त जंहिंजे उम्मत जे वलियनि जो इहो कमाल आ त उन उम्मत जे रसूल जो कमाल छा हूंदो सुभान अल्लाह महबूब जे विसाल खां पोइ अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हिकिड़े गुलाम खे ख्वाब में रात जो इशारो कयो त मुंहिंजा गुलाम सुबुह जो उठ मदीने खां इलाही परे हिकिड़ो जबल आ उन जबल जे चोटीअ ते हिकिड़ो कोट आ उन कोट जो आलिम यहूदन जो आलिम आ वॾो हुन जो मदरसो आ वॾा हुन जा शागिर्द आहिनि वॾा हुन जा मोतकिद आहिनि उनखे वञी मां रसूलुल्लाह जा सलाम ॾेई सुभान अल्लाह सुभान अल्लाह सलाम बि ॾेई
ऐं उनखे चओ तोखे मुबारक हुजे जो आमिना जे लाल फरमायो आ क़यामत जे ॾियारे तूं मूंसां गॾु जन्नत में ईअं हुजे जीअं बांगरियूं आहिनि। मुंहिंजे हबीब जो साहबी जाॻियो सोचाई त मां वञा वॾो आलिम आ आख़िर मूंखां पुछंदो त मुंहिंजो अहिड़ो कहिड़ो कमु आहे कहिड़ो किरदार आहे जो मदीने जे मीर खे पसंदि आयो जंहिं मूंखे जन्नत में हीअं रखियो वो कहिड़ो मुंहिंजो कारनामो आहे। गुलाम सॼो ॾींहुं सोचींदो रहियो रात जो सुतो वरी अल्लाह जे महबूब करीम पंहिंजे गुलाम खे ख्वाब में ज़ियारत कराई। दुआ कयो रब असांखे बि यो दीदार नसीब फरमाए। सभई चओ आमीन। कब बिगड़ी बनाओगे कब दर पे बुलाओगे उम्मीद है आसी को कब ख्वाब में आओगे। कब बिगड़ी बनाओगे कब दर पे बुलाओगे। मैं तरफा दूर मदीने तू इत्थे बचन दा यारो हाल नहीं। मैं तरफा दूर मदीने तू इत्थे बचन दा यारो हाल नहीं। मेरी मुश्किल नू हल कर देना तेरे वास्ते कोई मुहाल नहीं। मेरी शक्ल भी नहीं मेरे अमल भी नहीं किस गल से सोना नाज करा। मेरा जज्बा नहीं उवैस जिहा मेरा इश्क भी मांग बिलाल नहीं। मेरा इश्क भी मांग बिलाल नहीं। प्यारा मुसलमान भाइरो रात अल्लाह जे महबूब ख्वाब में दीदार कराए फरमायूं मुंहिंजा गुलाम वञ उन मौलवी साहब खे सलाम ॾेया जे कॾहिं तोखां पुछे त मुंहिंजो कारनामो कहिड़ो आहे उनखे चइजां तुंहिंजो ॿियो कारनामो कोन्हे गुज़िरियल हफ्ते में तुझे हिन कोट में जलसो हो। उन जलसे में तो ऐलान कयो त नंगर जलसे खां पोइ हलंदो। हे त के जायूं आहिनि साईं वारनि जो फ़ैदा जो आहे वेठा आहियो न त असां कई जायुनि ते साईं ॾिठो आहे जेके नंगर पहिरीं थी वियो त अध जो अधु जमात हली थिए पोइ हाणे घणनि जायुनि ते वरी नंगर पोइ ते जलसे खां पोइ हे त साईं वारनि जो फ़ाइदा जो तव्हांखे विहारियो वेठा साईं मीर जो साईं हाफ़िज़ दिलमुराद रहमतुल्लाह जो साईं शहाबुद्दीन वारनि जो फ़ाइदा जो मुंहिंजा प्यारा दोस्तो हेतिरो टाइम गुज़री वियो आहे अञा तव्हांजो इश्क सलामत आहे तव्हां ईअं जो ईअं वेठा आहियो। प्यारा मुस्लमान भाइरो अल्लाह जे हबीब फरमायो उनखे ओञाण ॾिजां तुंहिंजे जलसे में तुंहिंजे कोट में जेको जलसो हो उन में तो कानून कजो त अॻ में कंहिंखे नंगर न ॾिजो जॾहिं दुआ थी वञे पोइ नंगर गॾु खाईंदासीं पोइ नंगर हलाइजो। मौली साहब खे चओ तुझो जलसो शुरू हो हिकड़ी हबशानी माई तुझे कोट जे दरवाजे ते आई पो उन दरवाजो ठुकायो तुझे चौकीदार दरवाजो खोलियो माई साहबा चयो
मां मुझा बच्चा सनान अवा जे प्रोग्राम में आई आया दस मिलियो आ अवा वट खोड़ नंगरा खोड़ देगियूं लछूं अवा मुखे भत जो ज़रो जो भत गिरा जो मां खावा ओ चौकीदार चवण लगो माई भत खोड़ पर असांजे मुर्शिद जी मनाए अग में के नंगर न खाराए जो जलसे खां बाद खाराए जो इन जे करे असां मजबूर आहियूं तू थोड़ो सब्र कर दुआ थियण वारी आ वरी मुंहिंजा प्यारा दोस्त प्रोग्राम हलंदो रहियो प्रोग्राम डिघो थींदो वियो वरी माई दरवाज़ो खिड़कायो वरी इहो जवाब मिलियो वरी टियों दफ़ो माई साहब आई उन चौकीदार खे चयाई ओ चौकीदार जे हीअं नथा खारायो तमन रसूले दो जहां मोहम्मद मुस्तफा जे सदके मुखे भत जो पाटोड़ो खरा अरे माई के खबर कानी न सब यहूदी साईं के मञनी कोन माई सदा है मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मुखे पाटलो भत जो दियो मां भुखी आया मुझा बचड़ा भुख्यान मां उन्हनि खे खाराया मुझो हबीब पंहिंजे गुलाम खे ॿुधाए पियो त इहो ओञाण ॾिजां पोइ इहो नौकर मौली साहब तो वटि हली आयो तोखे चयाई त असांजा पीर साहब हिकिड़ी माई आई आहे टे दफ़ा मूं उछलायो आहे पर हाणे थी चए मोहम्मद अरबी जे सदके मूंखे भत जो पाटोड़ो भरे ॾे साईं मां कोन थो सुञाणा मोहम्मद अरबी केरा इन जे करे तव्हां वटि आयो आहियां मतां तव्हां जो वॾो गुज़रियो हुजे मतां तव्हां जो बि मुर्शिद उस्ताद गुज़रियो हुजे मौली साहब नालो ॿुधी पंहिंजे नौकर खे चयो त माईअ खे भत जो पाटोड़ो भरे ॾियो इन ते जमायत कावड़ी ते असां वारो मौली साहब करे छा पियो असां त मञूं कोन वास्तो ई कोन्हे मुझा प्यारा मुसलमान भाइरो मुझे महबूब फरमायो मुझा गुलाम उन मौली साहब के सलाम दे त अल्लाह जी दरबार में मां रसूलुल्लाह जे सदके जेका तो पांच भत जी ॾिनी आ कबूल थी वई आ तोखे खुदा कलमू भी पढ़ाईंदो क़यामत जे ॾियारे मूंसां गॾु हीअं जन्नत में रखंदो अज़मी साहब गलत तो कोन चयो हाय मदीने दे मीर सजलो लाई दे अदा लाई दे त पलक जपाई दे हाय मदीने जे मीर सजलो लाई दे अदा लाई दे त पलक जपाई दे गंज पाई दे मदीने जे वीर साजलो लाई दे त पल गंज पाई दे हाय उजरो पैजो कलब कंडो कर इस्म मोहम्मद जो अदा अदब कंडो कर ही नालो नेलन सा लाए जे चुमदी त पल गंज पाई दे मदीने जे वीर सजलो लाई दे त पल गंज पाई दे सुबह जो टाइम गुलाम उथी रवानो थियो गोली दे अची कोट लगाई उन कोट जे दरवाजे ते आयो अल्लाह जो शान मुझा प्यारा दोस्तो जॾहिं माई हबशानी आई ही भट घुरण जे लाइ तॾहिं बि जलसो हो ऐं जॾहिं महबूब जो गुलाम पतो त कोट में जलसो पे हलियो फर्क एतिरो हो अॻे जलसे में नंगर पहिरीं खाराणो कोन हो ऐं हिन जलसे में जेके कोट में अची वियासे अची विया बाक़ी जेको बाद में आयो उन जे लाइ दाख़िला बंदि हुई अल्लाह जे हबीब जो गुलाम आयो अल्लाह जो शान जई माए जई घेट ते जई दर ते वो माई आई उन दरवाजे ते रसूलुल्लाह जे गुलाम अची धकायो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसाल
सुस्त न थियो बाबा अल्लाह वारन जी दरबार आ हथ मथे खणी चो नारे रिसाल नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर प्यारा मुसलमान भाईरो उन्हीं सागे दरवाजे ते मदीने जे साईं जो गुलाम भी आयो दरवाजो ठुकाई अंदरों गुलाम दरवाजो खोले पुछोस छा कम्मा अंदर दाखिला मनाए चवण लगो अवां जे मुर्शिद सा कम्मा मुके मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकलियो आहे। सुभान अल्लाह। वो नौकर वो गुलाम हैरान थियो तो अगे हफ्ते इन दर ते माई आई उन रसूले दो जहां जे सदके भत घुरियो अज वरी उन महबूब जो पैगाम खणी को आयो आ दरबार आए ची अदा भी सिधो आयो स्टेज ते पंहिंजे पीर साहब खे चयाई अगे वारे हफ्ते में माई आई मदीने जे मीर जे सदके भत जो पाटोड़ो घुरियाही तव्हां ॾियारियो अॼु उन महबूब जो को गुलाम आयो आ अवां जे ला ख़ास पैगाम खणी आयो आ। मौली साहब चयो छॾियो संदर अचे टी वक्त में आमना जे लाल जो गुलाम मुंहिंजा प्यारा स्टेज जे मथां आयो आ ओ पीर साहब ओ गोठ जो वॾेरो ओ उस्तादुल उलमा वॾा वॾा उनजा शागिर्द हा वॾा वॾा हुनजा मुरीद खलीफ़ा हा उन कुर्सीअ ते वेठो महबूब जो गुलाम आयो मौली साहब खे अची चयाई मौली साहब मुंहिंजे महबूब मूंखे मोकिलियो आहे इशारो कयो आहे त मौली साहब खे सलाम ॾे ऐं चइजांसि क़यामत जे ॾियारे तूं मां ॿई जन्नत में हीअं गॾु हूंदासीं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मौली साहब हैरान थियो त मुंहिंजो कहिड़ो कारनामो आहे मुझी छा गाल पसंद आई आ जो मुखे गल रखंदा मूं त अञा कलमू भी कोन पढ़ियो आ संदोन। मुझा प्यारा दोस्तो अल्लाह जे हबीब जे गुलाम अल्फका ये ताई महबूब जो ख्वाब बुधायो इशारो कयो जई वक्त में ख्वाब बुधाए दंग कयाई मौली साहब कुर्सी सीधो वनी पोइते करियो पोइते वनी करियो दाहू कर लगो शागिर्द डोरी आया खलीफा डोरी आया नौकर डोरी आया कहीं तेल जी तरी आई कहीं पैर दबाया मुझा प्यारा दोस्तो जॾहिं मौली साहब होश में आयो पुछन पया ओ असां जा आलिम तोखे छा थियो छा तोखे ॾिसण में आयो कहिड़ी ॻाल्हि ॾिठई तोखे फाल जो असर छो ब्लड प्रेशर हाई या लो थियो तुंहिंजो शुगर हाई लो थियो तोखे छा थियो चई मूंखे कुझु कोन थियो जंहिंजो गुलाम ख्वाब ॿुधाए पियो ख्वाब ॿुधाए जीअं जो बस कयाई त मदीने जो मीर साम्हूं अची बीठा फरमायूं मौली साहब इहो ख्वाब सचो आहे मुंहिंजो ई इशारो आहे। पोइ महबूबा मां ॾिठो ई कोन जीअं मूं ॾिठो आहे अॼु मां कोन ॾिठो आहे भेनरी अमां कोन ॾिठो आहे माखी मिसरी खंड कनाला है मिठल मुही जो मिठो आ पर जुआ को ॾिठो आ भेनरी अमां कोन ॾिठो आ साकाती गुरबारी अल्लाह साकाती गुरबारी अल्लाह जैसा मुखे कुठो आ अजुआ को ॾिठो आ भेनरी अमां कोन ॾिठो आ अदियूं शाह लतीफ जे अल्लाह भिट जो घोट लतीफ जे अल्लाह
ओ सजन मुहिंजो सुठो आ अजुअम को ॾिठो आ भेनरी अवां कोन ॾिठो आ। जलसे में शोर थी हंगामो थी ओ असांजा आलम असांजा चंदा तो ज़ाया करे छॾिया असांजा फ़क़्र तो ज़ाया करे छॾिया मानियूं दावतूं तो पाणीअ में विझी छॾियूं असांखे कहिड़ी ख़बर हुई त तूं मुस्लमाननि सां अंदरूनी तौर पर मिलियो पियो आई। मौली साहब रोई पियो चवे अदा मूंखे ताना तुनका न ॾियो मूंखे दड़का दाबा न ॾियो मां मजबूर आहियां ॾिठो जन चेहरो मुरसल जो ॾिठो जल चेहरो मुरसल जो से घर ला कीअं घारी दूं तनी खे पूर पल पल में तनी खे पूर पल पल में सदा सा जन पियो सारी जूं ॾिठो जल नूर अरबिया जो। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर दरबार लोड़ो शरीफ। सही सचल सरमस्तर रहमतुल्लाह अलैह के वालिद साहब वठी आयो उस्ताद तिसे सबक पढ़ायो उस्ताद वेठो रेल विच में आ मिंबर ते आमना जो लाल अची जलवा फरोज़ थियो तो सचल जो सबक ॿुधो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जंहिं वक़्त में उस्ताद साईं सचल सरमस्त खे चयो पढ़ त साईं जो निगाहूं मिंबर ॾे पढ़ वरी निगाह मिंबर ॾे उस्ताद वटि सोटो हूंदो आहे साईं खे कुल्ले वारो वाहे कढी साईं सचल पुछो उस्ताद छो थो मारी अञा त सबक शुरू ई कोन थियो आहे कचो पके जी ख़बर ई कान्हे छो थो मारी की पढ़ी नथो हेॾा तोखे तो छा ॾिठो आहे। हुन वक़्तु सचल बोलियो फरमाई उस्ताद मार न मूं अॼु सबक पढ़ाया सजण ॾिसां हाय उस्ताद मार न मूं सबक पढ़ाया सजण ॾिसां सबक पढ़ाया सजण ॾिसां सबक पढ़ाया सजण ॾिसां उस्ताद मार न मूं सबक पढ़ाया सजण ॾिसां। पाण फरमायूं हिकु बेपरवानू दिल जेके असीं दीदार जा सौदा कर बैठे रब लाख मोहब्बतनू चाहे असीं सिरदा सौदा कर बैठे असीं सिरदा सौदा कर बैठे जिस इश्क में सरना दिया दो जग जिया तो क्या हुआ काजी खोल किताबा मसले फते दे और क्या पढ़ता अमल तो करता नहीं काजी बयां तो क्या हुआ हाय हाजी मक्के दे शहर में सजदा करे तो क्या हुआ दिल दा कुफर तो कटता नहीं दिल दा कुफर तो कटता नहीं हाजी बयां तो क्या हुआ है जोगी जुगत करता नहीं कपड़ा रंगा तो क्या हुआ अपना अंदर तो रंगता नहीं जोगी बना
तू क्या हुआ, सुनकर सचल इश्क दा घोड़ा गड़ा या तो क्या हुआ, अपने अंदर तू रोता नहीं, लोग सुना या तो क्या हुआ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। प्यारा मुसलमान भाई रो बोली साहब चवे अदा मुखे गालियो न मूंसां विढ़ो न, जे मुझो महबूब ॾिसो हा, जे मुझो हबीब ॾिसो, हिन दिल जी हिफ़ाज़त ॾाढी कयम पर पोइ बि वेचारी लुटजी वई, अची अहिड़ा कहे वार कयसि हिक कूक करे पोइ बुटजी वई, हाज़िक त हज़ारे आया मगर ॿिया ॾिसण सां होश उड़ी, हाज़िक त हज़ारे आया मगर ॿिया ॾिसण सां होश उड़ी, यक राह थी सभु चवण लॻा हीअ की मेवा के कुटजी वई, हीअ की मेवा के कुटजी वई। हज़रत बिलाल महबूब जो विसाल थियो, घिटिन में रोए पियो, ॿारनि जे अॻियां रोए, मदीने जे ॿारनि जा हथड़ा चुमे, मुंहिंजा जी दोस्तो बुजुर्गो, हा ईअं त खटी कोन सुता साईं क़िबला से हाफ़िज़ दिलमुराद रहमतुल्लाह अलैह जॾहिं मदीने विया तक़रीबन 8 साल रहे, उते रुबा ते लोढ़ाई बि क़ाइमु कयो, नंगर खानो हलाईंदा, पोइ जेके हाजी ईंदा हा न मदीने वारे जा महिमान सम्झी उनजा पेर बि दॿाईंदा, ज़ोर ॾींदा, सभिनी मानियूं खाराइनि, अॼु खटी सुता जो अवां इन्हनि जी मोहबत में हेड़ी गर्मी में हिन वक़्त ताईं बि जागू था, या उन्हनि जवाननि जी मोहबत। प्यारा मुसलमान भाइरो हज़रत बिलाल जॾहिं अल्लाह जा महबूब साल फरमाए वया, मदीने में रोइन पया, ॿार पुछन पया बिलाल तोखे छा थियो, पाण चयूं अजड़ो दिल बि वई दिल बर बि वियो, दिल बि वई दिल बर बि वियो, ऐं कीअं सहां ये सूर बई, चाहे जारिन चाहे मारिन मुंह कयूं मंजूर बई, दिल बि वई दिल बर बि वियो, दिल बि वई दिल बर बि वियो। सुने अबू बकर वटि आयो, सोना मानू मदीने जे लाइ रोअनि था, पर मूंखे हाणे मदीने में सुख नथो अचे, उहे जायूं थो ॾिसां जिते महबूब सां गॾु गुज़ारियोसीं, उहे घड़ियूं थियूं यादि पवनि जेके महबूब सां गुज़ारियोसीं, मूंखे हाणे हिते सुख नथो अचे, मुंहिंजी निंड वेह थी पई आहे, इजाज़त ॾे त मां मदीनो छॾे वञा। हज़रत अबू बकर तो फरमाए बिलाल हिन शहर जे लाइ आशिक़ रोअनि था पिया, हिन शहर जे लाइ आशिक़ दुआऊं था घुरनि त मुंहिंजा अल्लाह साईं, मुंहिंजा अल्लाह साईं, मुझो अर्ज़ ही अघाई यार जुआ सीने में, मुझो घर बने मदीने में, मुझो मौत छे मदीने में। मगर बिलाल तो फरमाए साईं मूंखे सुख नथो अचे, पाण शाम मुल्क हली आया, कुछ ॾियारा गुज़ारियूं, रात जो कमरे में सुता पिया, ख्वाब में मदीने जे साईं इशारो कयो, फरमायूं बिलाल बेवफाई जी बि का हद थींदी आहे, असांजो मदीनो विसारे वेही रहे, पाड़ो ई छॾे आधी रात जो ख्वाब में जो साईं इशारो कयो, शुर्क खाई उथी वेही रहियो, पासे वारा पाड़े वारा पुछन पिया बिलाल तोखे छा थियो, चवण लॻो अॼु बुआ धीअ रात जो मूंखे सुहिणो सरवर यादि पियो,
निंड नेणल जी फिटी मुखे होत हर हर याद पियो ओ अजब आधिय सही अजब आधिय रात जो मुखे सुणु सरवर याद पियो निंड नेणल जी फिटी मुखे होत हर हर याद पियो थैली खणी मदीने रवानो छो चवण लगो हल हल त हलूं दिलड़ी दिलदार जे पाड़े में हल हल त हलूं दिलड़ी दिलदार जे पाड़े में बुख सुख में प्याहूंदासी मन ठार जे पाड़े में मन ठार जे पाड़े में मौली साहब चवण लगो पंहिंजी जमात खे अॾावा मुंहिंजो हबीब ॾिठो ई कोन्हे अञा मुंहिंजो हबीब मां ॾिठो ई कोन्हे मौली साहब कलमू पढ़ी मुसलमान छो महबूब के अर्ज कई सोना हिनन जमात के हिकड़ी झलक त ॾेखार हिनन इश्क कयो ही कोने को कदे कुर्ब में कदम रखियो ही कोन छो सोना ए इश्क खाना वाकबाल तुझो हुस्न कोन ॾिठो छो हिकड़ी झलक त ॾेखार स्टेज ते वरी मुंहिंजा महबूब जलवा परोसिया जई जई मुझे हबीब जो दीदार कयो मुझा प्यारा दाहू कंदा किरंदा विया फटकण लगा ऐं जॾहिं उछा छा पिया चवल मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो मुझे हबीब करीम जे इश्क में है इश्क अवां जे मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानी आ रात रही पो लावे लोरी दिल खसे वे जोरी जोरी रात रही पो लावे लोरी दिल खसे वे जोरी जोरी किया कयामा दिल बर तोरी किया कयामा दिल बर तोरी हण जीअण चंचल जानी आ इश्क अमां जे मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानी आ नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीर नारे हैदरी नारे पीर तीर नजर जा यार हया तो दिल में जानी खावक या तो है तीर नजर जा यार हया तो दिल में जानी खावक या तो फट फेरा कजा छिया पो फट फेरा कजा पो ठिया हण जीअण चंचल जानी आ इश्क अव्हां जे मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानी आ महबूब मौजदा ॾेखारे रब जी कुदरतन जो कमाल असां खे ॼाणायो त जॾहिं मुंहिंजा मौजदा अहिड़ा रब जूं कुदरतूं छा हूंदियूं पोइ जॾहिं महबूब हलिया विया असां साईं खे ज़ाहिर न ॾिठो त रब साईं क़िबला मीर मोहम्मद जहिड़ा जवान दुनिया में पैदा फरमाए इशारा पिया कनि त करामतूं ॾिठ मुझा प्यारा एड़ा कामिल हा अल्हम्दुलिल्लाह आज असांजे स्टेज ते असांजे नौशेरे फेरो जो एसपी साहब से गुलाम सरवर अबड़ो साहब वो वेठा हिते आया हा दरगाह ते से मियां मीर जा पेर पिया दबाइनि ते मूंखे नौकरी वठी छाजा खट छाजूं तहरीरूं छाजूं सुपार धक सां डीएसपी वरी एसपी एड़ा खुदा बाना मोकला हाने वडो इसरार आ जमा जो ही करामत जिते मु साईं जी बयान कया जई भी जलसे में वरी वरी बार उची चवन सही वो सही मीर वारी बांग बुधा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह
प्यारा मुसलमान भाइरो हाणे अल्लाह जे मौजज़न अल्लाह जे महबूब जे मौजज़न जी ताकत असां खे अल्लाह वारनि ॾेखारी असां जो करामत ॾिसो वो अंदाज़ो लगायो त रसूलुल्लाह जे मौजज़न जो कमाल छा हो प्यारा मुसलमान भाइरो हिकड़े दौर में असां हिते अची तरसियासीं साईं जा ड्राइवर हुआ साईं महबूब साईं ॿियो साडा गुल मोहम्मद ये साईं जा ड्राइवर हुआ साईं मीर जा मोटरसाइकिल हलाइण वारा उन्होंने बुधायो रात जो टाइम हो आधी रात जो टाइम हो ड्राइवर पे बुधाए त मुखे तहज्जुद वारी नमाज ते साईं मीर अची उठारियो फरमायूं फकीर गाड़ी कढ गाड़ी तैयार कर मुखे मुर्शिद जो कूर पियो आ सुभान अल्लाह बेटा ही घोट जो हाय अल्लाह अल्लाह का मजा मुर्शिद के मैखाने में है अल्लाह अल्लाह का मजा मुर्शिद के मैखाने में है दोनों आलम की हकीकत मुर्शिद के पैमाने में है अल्लाह अल्लाह का मजा मुर्शिद के में खाने में है फरमायूं मुखे से अमीर उठारियो अदा जल्दी कर वजू सार तहज्जुद पढ़ मां तहज्जुद पढ़ा अज दिल थी चवे फजर जी नमाज मुर्शिद घोट लतीफ जी मस्जिद में पढ़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह दोस्तों ड्राइवर पे चवे मां करे आसमान जे किनारन में निहारे पर फटे पई साईं तो चए त हलबो भिटाई घोट मुजादी दोस्तों बुजुर्गो पर हाणे मुर्शिद के केड़ो जवाब दिया सोचम त इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर केर रकाम लखा सवा लहरू लखाए केर केर पीर कामिल लखा सवा लहरू लखाए केर केर हज़रत सखी सुल्तान मोहम्मद बाहू रहमतुल्लाह अलैह फरमाए तो अलिफ चंबे दी बूटी मन मेरे विच मुर्शिद लाई हूँ नफी असबात दा पानी मिलिया हर रगे हर जाई हूँ अंदर बूटी मुश्क मचाया जा फलन ते आई हूँ कामिल मुर्शिद जीवे हजरत बाहू जे ए बूटी लाई हूँ पर मैं तो ए तन मेरा जे चश्मा होवे ते मैं मुर्शिद वेख न रजा हूँ लूलू दे विच लख लख चश्मा हिक खोला हिक कजा हूँ इतना डिठिया मैनू सब्र ना आवे और किथे वल भजा हूँ मुर्शिद दा दीदार है बाहू मैनू लख करोड़ा हजा हूँ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ड्राइवर साहब रहमतुल्लाह अलैह भी फरमाए मां भी वजू सारियो तहज्जुद जी नमाज पढ़ी साईं भी तहज्जुद जी नमाज पढ़ी रात अच्छा हणी वई पान फरमायूं मोटरसाइकिल हला पर इं हला जेका तुंहिंजी गाड़ीअ में रफ्तार आ उन रफ्तार में घट घटाई न कजां कमी न कजां मुर्शिद घोट लाल लतीफ ताईं ब्रेक नाहे लगाइणी दिल में सोच पुछाई किबला हाणे कुत्तो बिल्लो अची वने मानू अची वने पो छा कया सोचा दिल में पियो त साईं मीर दिल वारियूं गालियूं खोले खोले पियो बुधाए चवे पियो ओ ड्राइवर कुछ कोन थींदो मां पुछां एड़ो जिक्र सो हलाया जो भिटाई घोट ताईं ॿिया ॿियूं शयूं त न पर केवल बि तुंहिंजे गाॾी जे अॻियां कान्हे वाह वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो केड़ो जिक्र हो
ला इलाहा इल्लल्लाह ला पर मुखे दाता खपे तुझे जिक्र जी लोली ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं ड्राइवर साहब रहमतुल्लाह अलैहि फरमायो साईं पुठियां वेठो मां गाड़ी स्टार्ट कई हाणे केतिरो हलियासीं दरगाह खां 13 किलोमीटर हली जॾहिं कंजारे पहुतासीं त कंजारे जा बांगा बांगू शुरू पिया कनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सोचां पियो त हाणे छा थींदो बांगू हिते थियूं अञा मंज़िल पई आहे पान कनन सां ॿुधम आवाज़ अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। मुंह बगाड़ी चिकी काजी अहमद पतस मुझो खणी 15 मिनट अध कलाक फजर में हूंदो काजी अहमद पचा उतां खां आवाज पे आयो मस्जिद मजा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। हाणे कुछा पुछा कोन थो त सही मता नमाज कदा न थी वञे हले पई गाड़ी जॾहिं असां सकरन पहुतासीं उतां आवाज़ ॿुधम अशहदु अन्न मुहम्मदन रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदन रसूलुल्लाह। सईदाबाद पैदासी सईदाबाद उतां आवाज पे आयो उतां जा बांगा बांगू प्यारिन हय्या अलस्सलाम हय्या अलस्सलाम। जने हाला पतासी आवाज आयो हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह। अॻियां वञी जॾहिं भिटसा जे तरफ़ मुड़ियासीं कुंड ते नंढड़ी मस्जिद उतां जो मोदन पियो चवे अस्सलातु खैरुम मिनन नौम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। असां हलंदा पिया वञूं ज़मीन अल्लाह जो वली वेड़ींदो ये तॾो वेड़बो आहे ये तॾो वेड़ींदा विया मुंहिंजा प्यारा उन मौसम जो मूं आवाज़ ॿुधो हाणे सोचियमि त मस्जिद वेठी आहे भिटाई साहिब रहमतुल्लाह जो दरबार अस्सलातु खैरुम मिनन नौम अस्सलातु खैरुम मिनन नौम। जॾहिं दरबार ते वञी ब्रेक हयो उतां जो मौज़न अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह। सुभान अल्लाह। सही
मैं मीर पूछो अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह अख्तारदार या अली दम दस्तगीर जिंदाबाद। प्यारा मुसलमान भाइरो ड्राइवर साहब जो जवे मां अर्ज कयो साईं मैं मीर फरमायो ड्राइवर साहब किथे पहुंचा आयूं दरगाह अची वई हाँ दिल ला थई पहची वियासीं न त भिटाई साहब रूहानियत में जवाब ॾिनो ड्राइवर तो चे आवाज आयो गैबी तकदर वारा कदर कन कलम जन जे हथ में अंग मटाए अगियां वरी वारे ॿिया लिखन पनू सो पारीन जई में मिलन मोहम्मद जो बेटाई साहब तर्जमानी कई पंजे फकीर मीर साईं जी तमुना तूर सीना सदा सनासिन सजदे में सैयद चे गोडा गोदड़ियन युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर अड़ी परन फखर मूसा सैका जोगी जुंग जलल मा दागल बसर वमा तगा अड़ी रवश रवल बी अमशी बी अंत को एड़ी चाल चलन पोए सैयद चे संजन अदा कल पुछी थो केड़ी सुभान अल्लाह सलाम अल्लाह संजय रहम अल्लाह वहाँ की खुश रखी।